मुल्क में कोरोना वायरस मुतासिरन जो अंग 11,155 ताईं पहुंची चुको। वधीक 642 ॼणनि खे कोरोना वायरस जी तस्दीक खां पोइ हेल ताईं नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ वायरस हटलनि जो अंग 11,155 ताईं पहुची वियो। फौतियुनि जो अंग वधी 237 थी वियो। सिंध सरकार मंझंदि 12 वॻे खां 3 वॻे ताईं मुकम्मल लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर चयो आहे त गुज़िरियल जुमे जीअं हिन जुमे ते बि नमाज़ जे इज्तिमाउनि ते पाबंदी आहे। कराची, हैदराबाद, शहीद बेनज़ीराबाद, लाड़काने ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न सूदो ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में मस्जिदनि ऐं इमाम बारगहनि पारां सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। घोटकीअ में कोरोना वायरस सबबि कंटीना सेंटर में दाख़िल 6 तबलीगी फरार थींदड़नि खे गिरफ़्तार करण लाइ नाकाबंदी ऐं ॻोल्हा शुरू कई वई आहे। कानपुर महर में औरत वॾेरे जे कोर्ट मां बाज़ियाब। ॻोठ न्याज़ मोहम्मद चांग में 1 महीनो अॻु मुड़ुस पारां कारीअ जो इल्ज़ाम मड़ियल औरत खे बाज़ियाब करायो वियो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त औरत खे घोटकीअ जी अदालत में पेश कयो वेंदो। ऐं उबाड़ो लॻ सिंध पंजाब दंग ते चाची हथां नौजवान भाउ क़तल। ॻोठ कादरबग चाचड़ में जवाबदार जीजल चाचड़ बंदूक जा फायर करे घर जे छित ते निंड सुतल लतीफ़ चाचड़ खे क़तल करे छॾियो। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।